मुल्क जी नामवर अदीब, समाज सुधारक ऐं इंसानी हक़नि जी अॻुवाण डॉक्टर आरफा सैयद 83 वरनि जी ॼमार में गुज़िरियल ॾींहुं लाहौर में लाॾाणो करे वई। संदसि मौत जी तस्दीक़ संदसि भाणेजी अमीना कमाल तरफ़ां कई वई। डॉक्टर आरफा पंहिंजी समूरी ॼमार में तालीम, इंसानी हक़नि ऐं अवामी ख़िदमत जी ॻाल्हि कई। डॉक्टर आरफा बुनियादी तालीम लाहौर में वठण बाद लाहौर जे कॉलेज फॉर वुमेन यूनिवर्सिटी मां आर्ट्स में डिग्री हासिल कई, जंहिं बाद हुन उर्दू ज़बान ऐं एशियन स्टडीज़ में मास्टर्स जी डिग्री वरिती। डॉक्टर आरफा साल 1983 में सर सैयद अहमद ख़ान जी हयाती सन 1817 खां 1898 ताईं मैन विथ मिशन जे उनवान ते PhD कई। डॉक्टर आरफा पंहिंजी तालीम ज़रिए नौजवाननि में तालीम लाइ उत्साह पैदा करणु, शेरो शाइरी ऐं इंसान जे बुनियादी हक़नि लाइ आवाज़ उथारण सबबि मुल्क तोड़े परदेही मुल्कनि में सुञाती वेंदी हुई। डॉक्टर आरफा जो हयाती दौरान हिकु इंटरव्यू में चवणु हो त इंसान तालीम सॼी ज़िंदगी पिराए सघे थो। तालीम हासिल करण जो मक़सदु पाण ऐं समाज खे सुधारणु हुजे। अवां कमाईअ लाइ तालीम हासिल करियो था त अवां में सिर्फ़ु रुपयनि जी लालच अची वेंदी आहे। समाजी तहज़ीब सां गॾु इंसान खे कमाइणु घुरिजे। संदसि इहो बि चवणु हो त तालीम हासिल करणु वक़्तु घटि नंबर ऐं ग्रेड हासिल करण में मायूसीअ वारी का बि ॻाल्हि नाहे, पर इंसानियत वारे पैमाने में केतिरो लहे थो, इहो इंतिहाई ज़रूरी आहे।